औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। फ़कीर फैज़ मोहम्मद सिकंदरी पिता फ़ील फैज़ चैनल सां गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। प्यारा दोस्तों, अॼु अवां जी ख़िदमत में हिकिड़ी हक़ीक़त बयानु करियां थो। उम्मीद आहे त उन वञा तव्हांखे हिकिड़ो सबक़ बि मिलंदो ऐं गॾोगॾु कुझु अव्हांखे मज़ो बि ईंदो। मज़ो इन करे ईंदो जो मज़ेदार ॻाल्हि आहे, ऐं सबक़ इन करे तव्हांखे मिलंदो त तव्हां असांजे मुआशिरे जी या असांजे क़ौम जी इहा हालत आहे। उहे हालतूं जेके आहिनि क़ौम जूं, असांजे इनफ़रादी या इज्तमाही, उहा बि तव्हांखे ख़बर पवंदी त घटि में घटि असां ख़ुशी सां गॾु कुझु गौर ऐं फ़िक्र बि कयूं, पंहिंजे पाण खे तब्दील करण जी कोशिशि बि कयूं। मुंहिंजो साईं हिकिड़ो जज सॻुरो हो। जीअं जज आहिनि, जहिड़ो असांजो मुआशिरो आहे उन हिसाब सां ॾाढा पैसा गॾु कयईं। ॾिठईं त हाणे पैसा जाम थी विया आहिनि, को बंगलो शंगलो ठाराइजे, महल ठाराइजे। मिस्त्रियुनि खे घुराए चयईं त बाबा हाणे मूंखे हीउ प्लाट आहे, मुंहिंजो हिते हीउ नक्शो आहे, बंगलो ठाहिणो आहे। मिस्त्रियुनि चयो साईं बसि 20 लख रुपया कढो, बंगलो तयारु। हिन माण्हू उन्हनि खे 20 लख रुपया ॾिना। हमरान खॾा वॾा खोटरे, अञा बुनियाद मस भरिया, 20 लख पूरा। चई बाबा हीउ बंगलो किथे आहे? चईं असां तुंहिंजे साम्हूं कमु कयो आहे, भॼी कोन विया आहियूं, तव्हांजी जाइ में असां इहे पैसा पूरिया आहिनि हिते। हाणे 20 लख रुपया ॿिया कढो त बंगलो तयारु। बहरहाल ईअं कंदे 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 जज जेको आहे कलाश थी वियो। बंगलो न ठही सघियो, पूरो न थियो। जज वटि ईअं सम्झो त हाणे कुझु बि न रहियो। पोइ जज परेशान थी, तंग थी, हुन मिस्त्रियुनि खे चयो त बाबा जेके हीअ तव्हांजा औज़ार आहिनि, जिन औज़ारनि सां तव्हां कमु कयो था, उहे सभु गॾु कयो। उन्हनि गॾु कया। पुछियो हिननि औज़ारनि खे तव्हां हिकिड़े बाचके में बंदि कयो। हुन बाचके में बंदि कयूं। हाणे हिन पुछियो त हाणे इहे घणनि जा आहिनि, हीअ घणनि पैसनि जा आहिनि? उन्हनि चयो साईं असांजा हीअ 3000, 4000, 5000, 10000 जा आहिनि। जज उन्हनि खे उहे पैसा ॾिना। चए भाउ हीअ वञे तव्हां नवां वठो, हीअ मूंखे ॾियो। मिस्त्री ख़ुशि थी विया। बाबा हाणे पुराणनि जा असांखे नवनि जा, पुराणनि जी जाइ ते नवनि जा पैसा मिली विया आहिनि। हिन वटि बाचको छॾे पैसा वठी हलिया विया। ॿिए ॾींहं ते जज सॻुरो अदालत में, अदालत जी कुर्सी ते उहो बाचको खणी वञी रखियईं। पोइ जेको जो फ़ैसिलो अचे, चोर जो या कंहिंजो बि साम्हूं जेको जवाबदार हुजे, उन जवाबदार खे जज चवे त बाबा हिन बाचके जे मथां हथु रखी तूं चओ त जेकॾहिं मां चोरी न कई आहे या मां पंहिंजे मौक़िफ़ में सचो आहियां त हा सचो आहियां। जेकॾहिं तूं सचो न हूंदे ऐं कूड़ हणंदे ऐं तूं ईअं चओ जेकॾहिं मां कूड़ो आहियां त हीअ जेके बाचके वारियूं शयूं आहिनि इहे मुंहिंजे घर में घिड़नि। तूं कसम खणी चओ त जेकॾहिं मां पंहिंजे मौक़िफ़ में कूड़ो आहियां त पोइ हीअ बाचके वारियूं शयूं मुंहिंजे घर में घिड़नि। बसि पोइ तूं इन ते हथु रखी ईअं चओ त तूं आज़ादु आहे। साईं तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त हीअ जेके बाचके वारा मिस्त्री ऐं संडरनि वारा मिस्त्री आहिनि, तव्हां यकीन करियो त जंहिं घर में इहे मिस्त्री घिड़नि था, उन्हनि खे धिका ॾेई जेसि ताईं ॿाहिरि न कढंदो तेसि ताईं कमु पियो हलंदो, कमु खुटंदो कोन। साईं सीमेंट रोले छॾीनि, साईं अलाए छा छा करे छॾीनि। इहे मिस्त्री
तव्हां पाण जेसीं ताईं उन्हनि खे घरनि मां न कढंदव तेसि ताईं न निकिरंदा। हाणे साईं तव्हां पाण अंदाज़ो लॻायो उन्हनि जी ईमानदारी जो, सचाई जो। हालांकि मुस्लमान सॼो ॾींहुं कलमो बि पढ़नि, नमाज़ूं बि पढ़नि, पर कमु करिणो आहे त बेईमानी वारो, ॿियो न करिणो आहे, कमु पूरो न आहे करिणो। हाणे होॾो जज साहिब खे बि ख़बर पइजी वई त असां बि जेको आहे सो माण्हुनि खे कूड़नि केसनि में फासाए ऐं दौलत कमाई आहे, पर असांखे फुरण वारा बि के ॿिया वेठा आहिनि थिया। त मुंहिंजा साईं इज्तमाही तौर ते तव्हां असांजी क़ौम इन हद ताईं किरी चुकी आहे, पोइ असांजे मथां मुसीबतूं ऐं तकलीफ़ूं न ईंदियूं त ॿियो को असांजे मथां को रहमत जी बरसाति वसंदी। सो हिन फ़क़ीर मिसकिन जो इहो अर्ज़ु आहे त तव्हां असां जंहिं कम में आहियूं, जेको कमु असांजे बिले थियलु आहे, जेको कमु असां कयूं था, जेकॾहिं तव्हां मुंहिंजा हर हिकु माण्हू जेकर उहो ईमानदारी सां करे ऐं सचाई सां करे त जेकर तव्हां असांजो क़िस्मतूं तब्दील थी पवनि ऐं हीअ मुसीबतुनि जा अंबार असां ते न अचनि। अलाह साईं तव्हां असां सभिनी खे पंहिंजे कम में सचाई जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व मा अलैना इल्लल बलागुल मुबीन।